नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त नवकोट में पॉपुलेशन खाते जी टीम ते हमिलो ऐं इस्पताल जे एमएस डॉक्टर आरिफ कुंभार जी गिरफ़्तारी लाइ फैमिली प्लानिंग खाते जे मुलाज़िमनि औरतनि मर्दनि जो कश्मीर चौक ते एहतजाज मुज़ाहिरो धरणो इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। असांजी टीम DHO जी इजाज़त सां ऑपरेशन करण लाइ नवकोट इस्पताल पहुती त असां मथां इस्पताल जे एमएस डॉक्टर आरिफ कुंभार हमिलो कयो, ऑपरेशन करण न ॾिनो, जेको असां सां ज़्यादती आहे। साजिद कुंबर कृष्ण मेघवाड़ चयो आहे त असां ते थियल हमले जो केस दाख़िल न कयो वियो। इंतज़ामिया हमले जो केस दाख़िल करण लाइ डॉक्टर आरिफ कुंबर खे गिरफ़्तार करे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। पॉपुलेशन खाते जा मुलाज़िम एहतजाज में औरतनि मर्दनि शिरकत करे डॉक्टर आरिफ कुंबर जी गिरफ़्तारी केस दाख़िल करण जो मुतालबो कयो, सख्त नारेबाजी कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।